अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आहियां सुभान खोसो। व्यूवर्स, बरसात सॼे सिंध खे तबाह करे छॾियो आहे। बरसात मुतासिर बेयारो मददगार रोडनि रस्तनि ते वेठल आहिनि त ॿिए तरफ़ वरी हाणे जेको दरियाई सैलाब आहे उन कर खयो आहे। दरियाई सैलाब केपी खे ॿोड़ींदो, उहो जेको पाणी आहे उहो अॻिते वधे पियो ऐं इहो सॼो जो सॼो पाणी दरियाए सिंध में ईंदो ऐं उनखां पोइ हाणे इहे इम्कान चिटा थी साम्हूं अचनि पिया त जेके दरियाई वहिकरा आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थींदो। ऐं सिंध जे CM ऐं सिंध हुकूमत खे हाणे घुरिजे त हू हिफ़ाज़ती जेके बंद आहिनि उन्हनि वटि अञा वक़्तु आहे, टाइम आहे, उन्हनि बंदनि जी मालिकी कनि। किथे अगरि बंद कमज़ोर आहिनि त उन्हनि बंदनि खे मज़बूत करण लाइ उपाउ वठनि ऐं पोइ ईअं न थिए त जेका रहियल सहियल सिंध आहे उहा ॿुॾी वई त पोइ सिंध जो वॾो वज़ीर किथां जो वॾो वज़ीर हूंदो, आसिफ़ अली ज़रदारी किथां जो बादशाह हूंदो ऐं असांजा बोतार किथां जा MPs ऐं MLAs हूंदा। छाकाणि त अधु सिंध जेका आहे उहा बरसात जी नज़र थी वई आहे ऐं अगरि रहियल सहियल जेका सिंध आहे अगरि हाणे बि हुकुमराननि इहो चई पंहिंजी जान वरी छॾाए वरिती त असां वटि वसीला न आहिनि त पोइ जेका रहियल सिंध आहे ख़ुदा न करे त उहा वरी जेको सैलाब दरियाई सैलाब आहे उनजी नज़र थी वञे। गुज़ारिश इहा आहे त जेके आफ़तूं आहिनि इन आफ़तुनि अचण में कंहिं हुकूमत, कंहिं शख़्स, कंहिं फ़र्द, कंहिं हुकुमरान जो कोई बि कसूर न आहे। इहे आफ़तूं सॼे दुनिया में मिसाल तौर अमेरिका समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते इहे आफ़तूं ईंदियूं रहियूं आहिनि ऐं पोइ उतां जा जेके हुकुमरान आहिनि, उतां जेके हाकिम आहिनि, उहे उन्हनि आफ़तनि खां पंहिंजे माण्हुनि खे कढण जे लाइ नियतनि कोशिशूं कंदा आहिनि। हिते असांखे हिन महिल ताईं अहिड़ी का कोशिशि थींदे नज़र न आई आहे, बजाए हिकिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस करण जे असां वटि वसीला न आहिनि। तव्हां वटि वसीला न आहिनि, तव्हां मुल्क जा हाकिम आहियो, पर तव्हांजो सियासी किरदारु, तव्हांजी ईमानदारी ऐं तव्हांजी साख अगरि एतिरी सुठी हुजे हा त मां नथो सम्झां त तव्हांजे कराची जा ताजिर, कराची जा जेके वापारी आहिनि उहे तव्हां ते एतबार बि कंदा ऐं कराची जा वापारी जेका सिंध में तबाही थी आहे इनखे मुंहुं ॾेई सघनि था। तव्हां सम्झी सघो था, सिंध जा माण्हुनि खे ख़बर आहे त सिंध जा जेके वापारी आहिनि, ख़ासि तौर कराची जा वापारी, उहो ख़ुदा जी राह में केतिरो ख़र्चु कंदा आहिनि ऐं केतिरो ॾींदा आहिनि। अगरि हिन हुकुमराननि जी साख, सिंध जे वॾे वज़ीर जी साख एतिरी बहितर हुजे हा त मुंहिंजे ख़्याल में इहे वापारी इन्हनि जी एतिरी मदद कंदा, हिते तंबू बि मुहैया थी वञनि हा, खाद खुराक जो सामान बि मुहैया थी वञे हा ऐं को बि सिंध जो माण्हू ईअं बुख, उञ ऐं किनो पाणी पी मुख़्तलिफ़ ॿार बीमार न थींदा, माण्हू मरनि न हा ऐं खुलियल आसमाननि हेठि इंसान हीअं बेयारो मददगार न हुजनि हा। पर हुकुमरान जी साख एतिरी अहिड़ी आहे जो उन्हनि खे को ॾियण लाइ तयारु ई न आहे। पंहिंजा वसीला किथे तव्हां ख़र्चु कया आहिनि का ख़बर न आहे। उहे माण्हुनि जूं पघारूं कटींदासीं ऐं उन्हनि खां पोइ कंदासीं। माण्हुनि जी पघारूं छो कटींदव? टाउन कमेटीज़ खे जेके पैसा ॾींदा आहियो हर महीने, मुख़्तलिफ़ टाउन कमेटीज़ खे करोड़ रुपया ॾींदा आहियो, उहे करोड़ रुपया हिकु महीनो न ॾियो। उहे करोड़ रुपया ॾियण जो फ़ाइदो बि त न आहे। टाउन कमेटीज़, सॼे सिंध जे टाउन कमेटीज़ खे, म्यूनिसिपल कमेटीज़ खे जेके पैसा मिलंदा आहिनि उहो सिंध जे वॾे वज़ीर खे ख़बर न आहे त किथे ख़र्चु थींदा आहिनि, उहो सिंध हुकूमत खे ख़बर न आहे त किथे ख़र्चु थींदा आहिनि, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत खे ख़र्चु न आहिनि किथे थींदा आहिनि, ख़बर न आहे किथे थींदा आहिनि। त मां ॿुधायां थो किथे थींदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे, सिंध जे वॾे वज़ीर साईं मुराद अली शाह साहब, तव्हांखे ख़बर आहे त उहे पैसा किथे ख़र्चु थींदा आहिनि। उहे पैसा जारी तव्हां कंदा आहियो त हर शहर जी तरक़ी, ख़ुशहाली, भलाई, सफ़ाई सुथराई जे लाइ उहे पैसा ख़र्चु थींदा, पर उहे हिते थींदा न आहिनि। कागज़नि में त ज़रूरु तव्हां इहो ॼाणाईंदा आहियो त उहे पैसा उते ख़र्चु थींदा आहिनि, पर सॼी पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत खे ख़बर आहे, सभिनी बोतारनि खे ख़बर आहे, सभिनी MPs MLAs खे ख़बर आहे त उहे पैसा कागज़नि में त सिर्फ़ु इन मद में जारी थींदा आहिनि त इहे पैसा इलाइक़नि जी तरक़ी, सफ़ाई सुथराई, टफ टाइल, घिटियूं ठाहिण, नालियूं ठाहिण ते ख़र्चु थींदा, पर उनजो ऑफ द रिकॉर्ड जेको नालो आहे उहो MPs MLAs जे किचन ख़र्चु आहे। टाउन कमेटी जो जेको टाउन ऑफिसर आहे उहो उन तक जे MPA जे NOC सां मुक़ररु थींदो आहे ऐं जॾहिं उहो टाउन ऑफिसर उते पहुचे थो त उनखां एडवांस चेक वरिता वेंदा आहिनि, पोइ उनखे पंहिंजो हिसो ॾिनो वेंदो आहे, बाक़ी कागज़ी कार्रवाई उहो निभाईंदो
बाक़ी भोतारनि खे पंहिंजो पंहिंजो हिसो मिलंदो ऐं भोतारनि जो जेको उताकनि जो ख़र्चु आहे, भोतारनि जो किचन घर जे किचन जो ख़र्चु आहे उहो हलंदो। जॾहिं तव्हां उहे पैसा हूअं ई ख़र्चु कोन था थियनि, हिकिड़े महीने जा पैसा तव्हां माण्हुनि ते लॻायो आहे, माण्हुनि जी भलाई थी वञे, माण्हू खे तंबू मिली वञे, माण्हू खे टेंट मिली वञनि हा। ऐं मुंहिंजे लाइ ख़्याल त माण्हू ईअं बेयारो मददगार हुजनि हा। पर जॾहिं कमु करिणो न आहे हूंदो त पोइ इहो जवाज़ु ठीकु आहे त हिकिड़ी मुख़्तसिर जी प्रेस कॉन्फ्रेंस कई जंहिंमें इहो चई छॾियो त असां वटि वसीला न आहिनि ऐं अचो असांजी जेको आहे त जेके सरहदी वारा माण्हू आहिनि उहे ॿाहिरि अचनि ऐं पंहिंजे माण्हुनि जी मालिकी कनि। सरहदी वारा जेके माण्हू आहिनि उहे तव्हांजे चवण खां पोइ कोन कंदा, जिन खे करिणो हूंदो उहो पंहिंजी मर्ज़ी सां माण्हुनि जी मालिकी कनि पिया, पर तव्हांजे चवण ते उहो कोन कंदा, छो तव्हांजी इहा साख ई कोन्हे। तव्हांखे माण्हू सादिक अमीन सम्झनि ई कोन था। माण्हू ख़बर आहे तव्हां सरकार जे करोड़नि रुपयनि जी कहिड़ी मालिकी था करे सघो जो तव्हांखे माण्हू ॿिया पैसा ॾियनि, तव्हां वरी लुटो वरी ऐशूं कयो। तंहिंजे करे सिंध जा माण्हू बेयारो मददगार थिया वेठा आहिनि ऐं 11 सालनि में पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी, मां पहिरियों चयो सॼी दुनिया में आफ़तूं ईंदियूं आहिनि, उन्हनि आफ़तनि में कंहिंजो बि हथु न आहे हूंदो, पर मां इहो चवण ते मजबूर थींदुसि त सिंध में जेका आफ़त आई आहे एॾी वॾियूं बरसातूं न आहिनि जो इलाइक़ा ॿुॾी वञनि। किथे किथे तमामु घणी बरसातूं थियूं, पर हिन में तव्हांजी इंतिज़ामी ग़फ़लत आहे। तव्हां 14 सालनि में ड्रेनेज सिस्टम न ठाहे सघिया आहियो। 14 सालनि में तव्हां जेके रस्ता ठाहिया आहिनि उनमें कहिड़ी प्लानिंग कई आहे, पाणी जे निकाल जे लाइ तव्हां कहिड़ा बंदोबस्त कया आहिनि। तव्हां जेके रस्ता ठाहिया था उहे 6 महीननि 2 महीननि 1.5 महीननि खां सवाइ हली कोन था सघनि, त तव्हां प्लानिंग किथां कंदो? कंहिं बि क़िस्म जी का प्लानिंग कोन्हे का, कंहिं बि क़िस्म जो को निज़ाम कोन्हे को। तंहिं सबबु जेको आहे त इहे जेके शहर आहिनि इहे तबाह थिया आहिनि ऐं माण्हुनि जे घरनि में पाणी वियो आहे, रोड रस्ता पाणी हेठि आहिनि ऐं जेका सिंध आहे उहा सॼी तबाह लॻी पई आहे। हीअ जेके रिपोर्ट थियनि पिया अक्सर इहे सिर्फ़ु शहरनि जी आबादी, जेका शहरी आबादी आहे उहा रिपोर्ट थिए पई। ॿाहिराड़नि में माण्हू सां कहिड़ो असरु आहे, माण्हू सां कहिड़ो वहिल आहे, ॿाहिराड़ी जो माण्हू कीअं ज़िंदगी थो गुज़ारे, शायदि उहो अञा उन अंदाज़ में रिपोर्ट न पियो थिए, छाकाणि त उन इलाइक़नि में वञण लाइ रस्ता ई न आहिनि सिंध में त माण्हू हुते को पहुची सघे, को सहाफ़ी हुते पहुची सघे, का NGOs पहुची सघे, को इदारो हुते पहुची सघे जेको हुते वञी करे इहो रिपोर्ट करे त सिंध जेके ॿाहिराड़नि में जेके माण्हू रहनि था उहे कहिड़े हाल में आहिनि, उन्हनि जा बच्चा कहिड़े हाल में आहिनि, उन्हनि वटि खाइण लाइ छा आहे छा न आहे, उन्हनि जे ॿारनि वटि खीर आहे या न आहे, उन्हनि माण्हुनि वटि छित बि न आहे, खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि उहे माण्हू। तंहिंजे करे हाणे इहा जेका बरसाति वारी तबाही आहे इन जी मां पहिरियों चयो त इन जा जेके मुतासिर आहिनि उहे बेयारो मददगार आहिनि। त हाणे वरी जेको दरियाई सैलाब आहे उन कर खयो आहे, उहो पाणी तेज़ी सां सिंध तरफ़ वधे पियो ऐं सिंध जा हुकुमरान हाणे ग़फ़लत कंदा त पोइ सिंध जा हाकिम न रहंदा, छाकाणि त सिंध रहंदी कोन। अधु सिंध हाणे तबाह लॻी पई आहे ऐं ख़ुदा न ख़ासिता जी मां पहिरियों चयो त अगरि वरी जेको दरियाई सैलाब आयो त पोइ जेका रहियल सहियल सिंध आहे उहा न बचंदी। पोइ आसिफ़ ज़रदारी ऐं मुराद अली शाह ऐं भोतार वॾेरा तव्हां किथां जा हाकिम हूंदो, कंहिं ते हुकुमरानी कंदो। तंहिंजे करे हाणे वक़्तु आहे, अॻिते अचो, हिफ़ाज़ती बंदनि जो ख़्यालु कयो, जिते जिते ज़रूरत आहे आपाशी अमलदारनि खे मुतहरिक कयो, उन्हनि खे ॿुधायो त खोड़ थी वई करप्शन, खोड़ थी विया मामलात, हाणे अचो अमली तौर ते उन्हनि बंदनि जी मालिकी कयो त जीअं जेको दरियाई जेका वहिकरा आहिनि उहे आसानी सां समुंड ताईं वञी पहुचनि त जीअं को नुक़सानु न थी सघे। उन सां गॾोगॾु कचे अंदरि जेके माण्हू आहिनि जिन माण्हुनि खे इहो लॻंदो आहे त सरकार अची उन्हनि जी वार कंदी, सरकार अची उन्हनि खे ॿाहिरि कढंदी, सरकार उन्हनि जी मालिकी कंदी, कचे जा माण्हू दरियाई मामलात खे सम्झनि था। तंहिंजे करे वक़्तु सिर्फ़ु हाणे सां ई उहो पंहिंजो जेको आहे त जेके मामलात आहिनि पंहिंजा उहे ॾिसी वठनि, पंहिंजी शयुनि खे महफ़ूज़ हंधनि तां मुंतक़िल करे वठनि। उन सां गॾोगॾु जिते उनखे अंदाज़ो आहे 2010 जी बोर्ड में पाणी सतह केतिरी हुई, केतिरे ते उनजे घरनि ते उहो पाणी चढ़ियो, तंहिंजे करे उहो हाणे सां ई पंहिंजा जेके मामलात आहिनि उहे बहितर करे वठंदा त मुंहिंजे ख़्याल में तबाही खां बची सघंदा। अॼु जे ब्लॉग ॾींदा इजाज़त। अगरि मुंहिंजो प्रोग्राम मूंखे पसंदि आयो आहे त हिनखे शेयर बि कंदा, लाइक बि कंदा ऐं पंहिंजा कमेंट्स बि ॾींदा त जीअं हिन प्रोग्राम खे अॻिते हलाए सघिजे। मुंहिंजी वॾी वॾी